कराची हैदराबाद खां पोइ भत्ते जी पर्ची शेदादपुर ताईं पहुची वई आहे। शेदादपुर जे प्राइमरी उस्ताद खे हथियारबंद 2 करोड़ रुपया भत्ते जी पर्ची ॾेई विया आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट वठूं था अली नवाज़ टेवाल खां। अली नवाज़, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल, शेदादपुर जे नामदे टाउन वासी प्राइमरी उस्ताद रियाज़ अहमद उर्फ नदीम मित्रो जिते घर जी फायरिंग करे 2 करोड़ रुपया भंग जी पर्ची ॾेई विया आहिनि, जंहिं सबब प्राइमरी उस्ताद सख़्त ख़ौफ़ ऐं हिरास में थी वियो आहे। पर्ची में वाज़ह तौर लिखियल आहे त 2 करोड़ जी पर्ची भरे ॾे, ॿी सूरत में मौत लाइ तयार थी वञे। ऐं जेकॾहिं पुलिस ऐं ॿाहिरनि खे ॿुधाईंदे त तूं ऐं तुंहिंजा 4 ॿार न रहंदा, तूं वटि 24 कलाक जो टाइम आहे। प्राइमरी उस्ताद रियाज़ मित्रो खे मोबाइल फोन ते पिणु मैसेज बि आयो आहे, जंहिंमें 50 लख जो भुतो तलब कयो वियो आहे। उन हवाले सां रियाज़ नदीम मित्रो ॿुधायो त मुंहिंजा 4 ॿार मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी में तइलीम हासिल कनि था, जेके ख़ौफ़ सबब घर ताईं महदूद थी विया आहिनि। जी अली नवाज़, अपडेट ॾियण जे लाइ महिरबानी।